अॼोको ही भरपूर उलमा ऐं मशाइख़ अहले सुन्नत जो इजलास ऐं प्रेस कॉन्फ्रेंस कई ॾींहं पहिरीं हज़रत पीर मोहम्मद सादिक साहब ऐं मुंहिंजी बाहमी मुशावरत सां अल्हम्दुलिल्लाह अॼु ही इजलास जेको सो मुनअक़िद थियो, जंहिंमें पूरे सिंध जा चीदा चीदा मशाइख़, सज्जादा नशीन, उलमा सभु तशरीफ़ फरमा आहिनि। हज़रत मुफ्ती आज़म पाकिस्तान मुफ्ती मुनीबुर रहमान साहब पूरे अहले सुन्नत जी तर्जुमानी करे अव्हांखे हिकिड़ो पैगाम पहुचायो। यो पूरे अवाम अहले सुन्नत, उलमा मशाइख़ अहले सुन्नत जो इहो वाहिद तर्जुमान आहे जेको अवां ताईं पहुचायो वियो इन ख़ानका जे तरफ़ां हज़रत सुल्तानुल औलिया रहमहुल्लाह जे तरफ़ां। इन में को शक न आहे उलमान जो किरदार ऐं मशाइख़ जो किरदार अहले सुन्नत व जमात उहो अवां जे साम्हूं आहे। बदीन शहर में